बल्ले बल्ले, आवाज नहीं आई। बल्ले बल्ले, क्यों जियो, वाह वाह, जबरदस्त फजल जट ने माहौल बनाया। ॾाढो सुहिणो ॻाई पंजाब जे देश जो लोक फनकार हींअर हींअर नज़र पई आहे। हाणे इहो कोन कंदुसि मुंहिंजो हम उमिरि, पर मूंखां नंढो। सिंध में सकाफ़त खातो अॻु में वजूद रखंदो, पर सची ॻाल्हि इहा आहे त इहो वधाव सां नथो चवां, दिलि सां थो चवां त जेकॾहिं हाणोको सिंध कल्चर डिपार्टमेंट काक आहे त यार हुनजो राणो सैयद सरदार अली शाह आहे। तारियूं थी वञनि ज़ोरदार। साईं सरदार शाह जंहिंजो मन मुसाफ़िर आहे, मुसाफ़िर तो मन सॾे तोखे, छा त हुनजा नज़्म आहिनि। ऐं इन राज़ जो त हू एॾो हिन सकाफ़त ऐं कल्चर खे, ॿोली खे, अदब खे प्यार छो थो करे, हू सिंध जो आशिक़ छो आहे, इहो असां दोस्तनि खे एतिरी ख़बर आहे त हुन जे मन में बि सिंध जी चीकी मिटीअ जो इश्क़ आहे ऐं हुन बि प्यार कयो आहे। हू बि शाइर आहे ऐं शाइर दरिया दिलि हूंदा आहिनि। पंजाबी हली पे त हिकिड़ो माइया मूंखे यादि अची वियो। सोने दा किल माइया, हाय हाय, सोने दा किल माइया, दौर जमूरिए हुण ता मिल माइया। बोतलां पीतियां कर, बोतलां पीतियां कर, यार वॾा सारा हो गया हैं, गल्लां कच्चियां न कीतियां। जियो जियो। साईं सरदार शाह सां गॾु उन्हनि जा ॿिया मौजूस महिमान, पाकिस्तान आर्ट्स काउंसिल जो ॿियो रूह रवां हिते मौजूदु आहे। उन जे दिलि में बि आशिक़ जी दिलि धड़के थी। पाकिस्तान आर्ट्स काउंसिल कराची जो सदर साईं अहमद शाह खे भलीकार चऊं था। जी आहियां नो भलीकार, बग़ैर लागले सही, बिस्मिल्लाह। उन खां अलावा अमेरिका मां सिंध जे तमामु वॾे स्कॉलर साईं